वासियो अवां खे सिंध सरकार एरीकेशन वारनि जा वॾा वॾा तव्हांखे कारनामा थो ॾेखारियां। अॼु मां पंहिंजी आवाम खे ॿुधाईंदो बि हलां, ॾेखारींदो बि हलां त हीउ उनड़वा जो बंदि आहे जेके गुज़िरियल राति गारो लॻो हुयो। राति जो 1 बजे लॻो ऐं एरीकेशन वारा काएं बजे आया? सुबुह जो आया, माना राति जो 1 बजे गारो लॻो ऐं सुबुह जो आया। हक़ मौजूद नमस्ते सलाम आवाया भाग चंद वलेचा ऐं मां हिन वक़्तु मौजूद आहियां घोसपुर जे हिन उनड़वा ते जेके गुज़िरियल राति गारो लॻो आहे ऐं हिन वक़्त जा अव्हां खे लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां त जेको गुज़िरियल राति हिन उनड़वा खे गारो लॻो हुयो हिन वक़्तु कीअं ऐं छा पोज़ीशन आहे, पाणी हिन आबाद ज़मीननि में कीअं अची वियो ऐं ही उहो स्पॉट आहे जितां गारो लॻो हुयो। ही ॾिसो हिन जाइ तां गुज़िरियल राति हे उनड़वा आहे जंहिंजे बंद खे गुज़िरियल राति गारो लॻो हुयो। वासियो अवां खे सिंध सरकार एरीकेशन वारनि जा वॾा वॾा तव्हांखे कारनामा थो ॾेखारियां। अॼु घोसपुर जे हिन उनड़वा जे हिन बंद ते हिकु तरफ़ जेको गुज़िरियल राति 1 बजे गारो लॻो हुयो उनखे गारे खे बंदि करण जे लाइ हिन ई बंद तां मिटी खणी करे गारे खे बंदि पियो कयो वञे। जॾहिं त हिन बंद जी हालत ॾिसो, हिन बंदि पाण कमज़ोर आहे उनड़वा ऐं हितां मिटी खणी करे जितां राति गारो लॻो हुयो उन गारे खे बंदि कयो पियो वञे। ॾिसो अॻियां ढींगर रखिया आहिनि ॻोठाणनि ऐं ही मिटी खणी करे वरी जितां गारो लॻो आहे उनखे बंदि पियो कयो वञे। हाणे जॾहिं हिन उनड़वा वाह में पाणीअ जो चाढ़ थींदो, छोड़ थींदो, जॾहिं हिन में पाणी छॾंदा त पोइ हिन जाइ तां वरी इन ई बंद खे गारो लॻंदो ऐं हिन सॼी ॻोठ में पाणी अची वेंदो। हिननि ज़रई ज़मीननि में सरसब ज़मीननि में वरी पाणी अची वेंदो, ॻोठाणनि जे ॻोठनि में वरी पाणी अची वेंदो। ही हालत आहे सिंध सरकार एरीकेशन वारनि जी। अब आहे गारो काएं बजे लॻो राति जो? 1 बजे। हाँ 1 बजे रात जो। चाचा तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद मूसा। राति जो 1 बजे लॻो जी। ऐं एरीकेशन वारा काएं बजे आया? सुबह जो आया। हाँ सुबह जो आया, माना राति जो 1 बजे गारो लॻो ऐं सुबुह जो आया आहिनि। सॼी राति पाणी हले पियो। बशीर मलिक ना आहे इहो। हा ने यार पड़ो वो उन्हीं के देर खबर पे काए पे ॿुधाए। हाँ माना हे पाणी जेको आहे उहो सॼी ज़मीननि में तेसिताईं वञी चुको हुयो। हां सॼो हले बालकनी में वॾे काथे आयो? ही हालत आहे सिंध सरकार एरीकेशन वारनि जी। मां अव्हां खे ॾेखारियां हिकु तरफ़ जितां गारो लॻो आहे उतां ई उनखे भरण जे लाइ गारे खे मज़बूत करण जे लाइ वरी ॿिए पासे उन ई बंद जी मिटी खणी करे वरी ॿिए पासे ॾे हथ सां गारो लॻायो पियो वञे। ही सिंध सरकार ऐं एरीकेशन वारनि जो नओं कारनामो ॾिसो। जॾहिं बंदि मज़बूत करण जा पैसा अचनि था त उहे हुते लॻायो न, वरी हिन बंद जी मिटी। एरीकेशन जा कुझु मुलाज़िम बि मौजूदु आहिनि। छा नालो आहे साईं तव्हांजो? शबीर अहमद रोगाई साहब। तव्हां छा आहियो एरीकेशन? मां टंडेल आहियां। हे काएं बजे गारो लॻो? कल राति 3 बजे खनि। कल राति ओवरटाप थी। अच्छा। जीअं इतला मिलियो तीअं ई सभु पाणी खे फीडर मां लाहींदे दस्तूर मूजिबि फीडर में हर शाखूं खुलो हुयूं। तीअं असां हिनखे लात ॾी ते नुक़सान बची वियासीं। सारियूं ॿारियूं बिल्कुलु ॾिठियूं वञे। पहिरियां BS फीडर खे गारो लॻो, हाणे वरी हिन उनड़वा जे बंद खे गारो लॻो आहे। बिल्कुलु साईं। हाणे जेको BS फीडर जो गारो हो न उन खोट पैदा कई। हाणे माण्हुनि खां बर्दाश्त थिए कोन पई। वधाए ज़ाहिर आहे पोइ ओवरटाप थी वई। न एरीकेशन जो जेको वॾो अमलो आहे, जेके ऑफिसर आहिनि, तव्हां नंढो तबिको आहियो, नंढा मुलाज़िम आहियो, जेको वॾो तबिको आहे, वॾा ऑफिसर, उहे छा था करनि? हिननि बंदनि जी मालिकी भला नथी थिए? थिए थी बिल्कुलु थिए। बंदनि जी इहो मालिकी थिए त पोइ बंदि कीअं छो टुटे? ॾिसो बंद जी केतिरी लेवल मथे आहे। एक्शन केरु आहे हिन वक़्तु? ज़ोहिर अहमद पथावी साहिबु। अच्छा, उहो आयो आहे भला? हा साईं हिते हो राति हाणे सॼो हिते हो हाणे पाणी खोलण सां मतिलबु पाणी खोलण सां हिन में घणा क्यूसिक उनड़वा में घणा क्यूसिक पाणी ईंदो आहे? क्यूसिकनि वारा माण्हू मरी विया असांजा फुट पुछ। अच्छा। हा असांखो फुट पुछ हाणे तक़रीबन पोइ बि घणा 9 फुट असां हलाईंदा आहियूं 9 मिल उनड़ जी डाउन। अच्छा। जेका राति असां हिन ओवरटापिंग जे करे। ऐं अप में बीठा था 10:30। ही ज़ुल्म न आहे जो हिन बंदनि खे गारा था लॻनि, जेके आबादगार आहिनि उन्हनि जी ज़मीननि खे नुक़सान था अचनि। जीअं BS फीडर खे गारो लॻो, ॻोठ ॿुॾी विया, ज़रई ज़मीनूं ॿुॾी वियूं, हाणे बि गारो लॻो आहे, माण्हुनि जूं ज़मीनूं ॿुॾनि थियूं।
पाणी ऐं शाख जो क़यामत तो जहिड़ो हलंदो किथे हल्को किथे कीअं इहो कमु थींदो रहंदो। पर पोइ बि सॼी ज़िम्मेवारी त इरिगेशन जे मथां थी अचे न, आपाशी खाते जे मथां थी अचे न। असां बीठा आहियूं मौजूदु आहियूं कमु कयूं था हर शइ ज़ाहिर असां ई कंदा। ॾिसो पोइ बि तव्हां नंढा मुलाज़िम मौजूदु आहे, उहे वॾा जेके ऑफिसर हुया उहे हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु डायरेक्शन ॾेई करे हलिया विया अथव हाणे छा करिणो आहे। असांजी मानी बि हिते खाधी थी, हाणे बेलदार खाईंदो वञे, हिते बीठा एस जो इंजीनियर हिते बीठा। अच्छा तव्हांजो नालो छा आहे? मुश्ताक अहमद बाजकानी दारोगा। तव्हां छा आहियो? दारोगा से। हिन उनड़वा बंद ते जी से जी। काएं बजे गारो लॻो? 3:30 बजे राति जो? पोइ बंदि करण महिल केॾी महिल सुबुह जो? सच ॿुधाइजो, सच ईमानदारी। उन टाइम बंदि कयोसीं। असां इनखे मशीनरी घुरायोसीं, उन टाइम कमु शुरू कयूं पिया। 8 बजे असांखे सब इंजीनियर से पूरो मौजूद हो, कोई भी गाफिल ना है, हर एक बिल्कुल पांच। अच्छा कलाई पंज ड्यूटी सर जा आपने था ईमान। हाणे जो हिन बंद खे गारो लॻो आहे, इन ज़मीननि खे नुक़सानु अची वियो आहे, इन जो केरु हाणे ज़िम्मेवार केरु आहे? हे त तव्हां सिंध हुकूमत वारो जवाबु थो ॾियो, जीअं सिंध हुकूमत जा वज़ीर ॾींदा आहिनि। मज़बूत करण जे लाइ त को न को फंड त रखियो हूंदव न? फंडनि बंडनि जो मथे ख़बर वरी ॾिसो असांखे ट्रैक्टर मुहैया करे ॾिनऊं, असां हलायूं था। अच्छा राति हलायासीं 1 बजे गर्मी। दारोगा साहब तव्हां ॿुधायो भला को फंड बंदि ज़रूरु मज़बूत त थियो हूंदो न? ट्रैक्टर हलनि था फंड कीअं हूंदा? हूंदा न? फंड हूंदा त फंड आहिनि त कमु थिए थो। हाणे तव्हां छा था सम्झो इहो जेको फंड जेको मंज़ूर थियो हूंदो मुकमल तौरु हिन बंद खे लॻो हूंदो? जेको कमु थींदो उन जा बिल निकिरंदा आहिनि, जेको कमु न थींदो न निकिरंदा। पक सां? पक सां। पक सां? पक सां। पक सां? मां मां पंहिंजी आवाम खे ॿुधाईंदो बि हलां, ॾेखारींदो बि हलां त हीउ उनड़वा जो बंदि आहे जेके गुज़िरियल राति गारो लॻो हुयो ऐं हिन वक़्तु इन ई बंद जी मिटी खणी करे हिन बंद ते रखी पई वञे। हाणे अॻितां वारो बंदि कचो थींदो या उहो वरी कॾहिं भॼंदो, उनजो कॾहिं इंतज़ारु थींदो, उन भॼण जो कॾहिं इंतज़ारु रहंदो, इहो त हाणे उन वक़्तु ई ॿुधाए सघूं था। बाक़ी हिन वक़्तु जेको हीउ गारो हुयो इन खे इन ई बंद जी मिटी खणी करे हीउ ॾिसो बंदि कयो वियो आहे। हीउ उनड़वा खे लॻल गारे जा अव्हां खे लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां। सो सिंध सरकार खे घुरिजे, इरिगेशन डिपार्टमेंट खे घुरिजे त हिन वक़्तु बि जेके कमज़ोर बंद आहिनि उन्हनि जी जल्द खां जल्द मालिकी करे उन्हनि खे मज़बूत कयो वञे त जीअं अॻितनि ॾींहंनि में अञा को वॾो को नुक़सानु न थिए, के बंद खे गारो न लॻे। जीअं अॼु उनड़वा खे गारो लॻो आहे तीअं ॿिए के बंद खे गारो न लॻे ऐं कंहिंजी ज़मीननि खे नुक़सानु न थिए, कंहिंजा ॻोठ कंहिंजूं ज़मीनूं पाणीअ जे हेठि न अचनि।